नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त में प्रोकास्ट मां ख़बर ॾींदा हलूं त शहर में वधंदड़ बदअमनी ऐं वकीलनि जे घरनि में धाड़नि ऐं वकीलनि जूं मोटरसाइकिलूं चोरी थियण सबबि बार एसोसिएशन पारां अदालती कार्रवाइनि जे बाइकाट कयो वियो। को बि वकील डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट ऐं मातहत अदालत में न पहुतो। सवाइ साहिलिन जा केस वकीलनि जे हड़ताल सबबि मुअतल रहिया। SSP फैसल बशीर मेमुण वकीलनि सां ॻाल्हाइण लाइ ज़िले बार ऑफिस में पहुतो, जिते हिन ॻाल्हाईंदे चयो त वकीलनि जा जेके मसइला आहिनि ऐं जेके वारदातूं थियूं आहिनि उन्हनि जा मसइला हल कया वेंदा। जिन बि पुलिस एहलकारनि कोताही कई आहे उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं वकीलनि जी कमेटी जोड़ी वञे जेके पुलिस अमलदारनि सां राब्ते में रहनि त जीअं मसइला हल थी सघनि। ॿिए तरफ़ ज़िले बार जे सदर एडवोकेट मीर परवेज़ अख्तर टालपुर चयो त वकीलनि सां केतिरा ई मसइला थिया। संदन घरनि में चोरियूं थियूं पर पुलिस केस दाख़िल करण लाइ तयार न हूंदी, पर पासरनि जे चवण ते वकीलनि ते कूड़ा केस दाख़िल कया था वञनि। जेकॾहिं जल्द मसइला हल न थिया त सिंध बार काउंसिल समेत पाकिस्तान बार काउंसिल जे सॾ ते अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।